शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के पिरी प्याण के दिलवारन के सिंधी भरन के खुश आमदीद। दोस्तों अज धमाकेदार रिव्यू कंदासीं, बेहतरीन रिव्यू कंदासीं। जी हाँ दोस्तों, छो तो ड्रामो पंहिंजा वेरी ज़बरदस्त हली रहियो आहे। व्यूअरशिप में कुछ इन में आयो आहे चक्कर रियासत जे करे, ऐं थोड़ी कहानी मज़ो नथी करे। हाणे पंहिंजा वेरी जी कहानी सफ़ा ख़राब थी वई आहे, इन जे करे इन जा व्यूज़ भी कुछ डाउन थिया आहिनि। बहरहाल पंहिंजा वेरी ड्रामे जा व्यूज़ तो कुछ डाउन थिया आहिनि, रियासत जा मथे आया आहिनि व्यूज़। बहरहाल दोस्तों पोइ बि पंहिंजा ड्रामे जी हाणे अॻिते जेका स्पिल शूट थियनि पिया, उन में कहानी सुठी ठाहींदा अञा कोशिश में आहिनि। ड्रामे में एॾी दिलचस्पी माण्हू वठनि, एॾी दिलचस्पी वठनि जीअं ड्रामे जी हिकु किस्त घूरे घूरे टे टे चकर ॾिसनि। इन जी कहानी में अहिड़ो रंग लाइनि पिया अचण वारे एपिसोडनि में, अचण वारे स्पेलनि में। ऐं तव्हांखे कहिड़े अदाकार जी कहानी बोर लॻे थी, कंहिंजी सुठी लॻे थी, कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो। अगरि अपडेट तव्हांखे इन सुठी लॻे त पोइ दोस्तों असांजे हिन वीडियो खे लाइक करे छॾिजो। अगरि अहिड़ियूं कहाणियूं ॿियूं तव्हांखे खपनि त पोइ शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ऑल ते करे छॾींदा, ऐं जीअं तव्हांखे नोटिफिकेशन पर वक़्तु मिले।